अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां सैयद मुनव्वर आलम। तव्हां ॾिसी रहिया आहियो पॉइंट ऑफ ऑर्डर। पॉइंट ऑफ ऑर्डर में अॼु असां मुल्क की सियासी सूरत हाल, ख़ासि तौर ते पंजाब में निगरां सेटअप ऐं विफ़ाक़ी क़ौमी असम्बली में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा इस्तीफ़ा या उन्हनि खे डी नोटिफाई करण जो मामलो, छा विफ़ाक़ी हुकूमत बची सघंदी ऐं छा पंजाब में को अहिड़ी निगरां हुकूमत अची वेंदी जंहिं ते हुकूमत ऐं ऑपोज़िशन ॿई मुतफ़िक़ हुजनि। परवेज़ इलाही भी मुतफ़िक़ हुजे, हमज़ा शहबाज साहब भी मुतफ़िक़ हुजे, अहिड़ी का निगरां सेटअप को थी वेंदो ऐं उन निगरां सेटअप जे तहत जेका इलेक्शन थींदा उहा भी छा क़ाबिल क़बूल हूंदा या न हूंदा, ऐं जेका प्रोसेस आहे निगरां सेटअप जो उहो छा आहे, छा पार्लिमानी कमेटी हिनखे डिसाइड हाणे करे सघे थी, अॼु उन्हनि जो इजलास भी थियणो आहे, या इहो फ़ैसिलो हाणे इलेक्शन कमीशन ॾांहुं वेंदो, इलेक्शन कमीशन डिसाइड कंदो। परवेज़ इलाही त अॼु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वाज़े करे छॾियो आहे त इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो उन्हनि खे मंज़ूर न हूंदो, हू सुप्रीम कोर्ट उन फ़ैसिले जे ख़िलाफ़ वेंदा। पहिरीं चई छॾियो आहे परवेज़ इलाही। क़ौमी असम्बली में इंतहाई अहम सूरत हाल साम्हूं आई आहे ऐं पंटीह पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा जेका इस्तीफ़ा हुआ मंज़ूर करे छॾिया आहिनि स्पीकर, ऐं डी नोटिफाई इलेक्शन कमीशन कल्ह करे छॾियो आहे। इंतहाई हैरान कुन सूरत हाल, इहो टोटल ओवरऑल सूरत हाल, ओवरऑल सियासी सूरत हाल ते असां ॻाल्हाईंदासीं। शुरू कयूं था पंजाब ऐं KPK असम्बलियूं टुटण खां पोइ विफ़ाक़ी हुकूमत जे मुस्तक़बिल जो छा थींदो। पंजाब में निगरां सेटअप लाइ डेडलॉक बरक़रार आहे। PTI 12 जनवरी ते पंजाब असम्बली तोड़ण लाइ समरी पंजाब जे गवर्नर ॾांहुं उमाणी। पंजाब जे गवर्नर पारां समरी ते सही न करण सबबि असम्बली पाण मुराद टुटी वई। KPK असम्बली तोड़ण लाइ गवर्नर बिना देर समरी ते सही करे असम्बली तोड़े छॾी। पंजाब जे अॻूणे वॾे वज़ीर चौधरी परवेज़ इलाही निगरां वज़ीर आला लाइ 3 उम्मीदवारनि जा नाला ॾिना आहिनि। PTI चौधरी परवेज़ इलाही सां मशावरत बाद अहमद नवाज़ सुखेरा, नसीर ख़ान ऐं नासिर सईद खोसा जा नाला ॾिना। PDM निगरां वज़ीर आला लाइ मोहसिन नक़वी ऐं अहद छीमा जा नाला ॾिना। PTI PDM जे विच में इतफ़ाक़ न थियण सबबि वॾी वज़ारत वारो मामिलो पार्लिमानी कमेटी ॾांहुं हलियो वियो। पार्लिमानी कमेटी बि फ़ैसिला न करे सघी। आख़िर फ़ैसिलो इलेक्शन कमीशन खे करणो पवंदो। अगरि न करे सघी क़ौमी असम्बली जे स्पीकर राजा परवेज़ अशरफ PTI जी 35 मेंबरनि खे डी नोटिफाई करे छॾियो। हिकु जाइ ते 2 असम्बलियूं टुटी वियूं ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनजो असरु विफ़ाक़ी हुकूमत ते पवंदो आहे। PTI इहो फ़ैसिलो कयो त हू हाणे क़ौमी असम्बली में वेंदा ऐं हुते जेको पार्लिमानी लीडर आहे उहो पंहिंजो रखी पार्लिमानी कमेटीज़ ऐं जेको पब्लिक अकाउंट्स कमेटी उन चेयरमैन बि उन्हनि घुरियो हुयो, पर क़ौमी असम्बली मां अचानक 35 इस्तीफ़ा मंज़ूर थिया। इहा सियासी चाल PDM जी तरफ़ां। PDM पारां PTI जे 35 ख़ाली सीटनि ते नंढी चूंड न विढ़ण जो ऐलान बि थी वियो आहे। PTI जो स्पीकर वारो फ़ैसिलो कंहिं बि फोरम ते चैलेंज न करण जो फ़ैसिलो। क़ौमी असम्बली जी ख़ाली थियल सेशन ते इमरान ख़ान इलेक्शन विढ़ंदो, सीटनि ते इमरान ख़ान इलेक्शन विढ़ंदो। इलेक्शन जी तारीख़ में कंहिं बि क़िस्म जी देर बर्दाश्त न कंदासीं। उम्मीद आहे त जल्द विफ़ाक़ी हुकूमत खां भी क़ौम आज़ाद थी वेंदी। फवाद चौधरी जो इहो चवणु आहे। निगरां हुकूमत 90 ॾींहं में इलेक्शन न कराए सघी त पोइ क़ानूनी इदारा कहिड़ा फ़ैसिला वठंदा। पंजाब ऐं KPK असम्बली टुटण खां पोइ विफ़ाक़ी हुकूमत पंहिंजो तख़्त कीअं बचाईंदी। छा विफ़ाक़ी हुकूमत आम चूंडूं तरफ़ वेंदी या पंजाब ऐं KPK में नंढी चूंड कराईंदी। इन ई हवाले सां इहो ई सॼो अॼु जो टॉपिक आहे। इन ई हवाले सां असांखे सभ खां पहिरियों असां हलूं था इस्लामाबाद, जिथे असांजो नुमाइंदो असद शर असां सां मौजूदु आहे। असद, छा सूरत हाल आहे त हाणे इहा जेका क़ौमी असम्बली में सूरत हाल अचानक पेश थी, इन जे हवाले सां थोरो ॿुधायो त अचानक ई छा थियो त स्पीकर 35 इस्तीफ़ा मंज़ूर करे ऐं छो इहो 35 जो फिगर आयो आहे। बिल्कुलु मनोहर साहब, तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। हिन वक़्त ताईं न रुॻो स्पीकर जो मौक़िफ़, पर समूरी PDM जो मौक़िफ़, पीपल्स पार्टी जे अॻुवाणनि जो मौक़िफ़, नवाज़ लीग जे अॻुवाणनि जो मौक़िफ़, या जेके PDM में शामिल हुकूमती इतिहादी पार्टियूं हुयूं उन्हनि समूरनि जो इहो मौक़िफ़ हो त जेके आहिनि, जेको कानून या असेंबली रूल्स आहिनि उन मूजिबि ई इन्हनि खे जूं इस्तीफ़ाऊं क़बूल कयूं वेंदियूं। पर हीउ ओचितो जेको सियासी तौर ते हिकिड़ो धकु कयो वियो आहे, उन खे ईअं चइजे, या सियासी तौर ते हिकिड़ो फ़ैसिलो आहे, इनखे सियासी फ़ैसिलो चई सघिजे थो। ऐं जेको असांखे असेंबली ज़रिया ॿुधाइनि था त इन समूरनि मामलनि खे एॾो त राज़ में रखियो वियो हो जो कंहिंखे कानो ख़बर न पई त इहा नाला जेके इस्तीफ़ाउनि वारा मंज़ूर करे
ऐं चूंडे चूंडे नाला मंज़ूर करे इलेक्शन कमीशन ॾांहुं मोकिलिया विया। हाणे हाँ ॾिसो जेका ॿ ॾींहं अॻु इन इस्तीफ़ाउनि जी मंज़ूरी खां अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान जेको वोट ऑफ नो कॉन्फिडेंस वारो जेको मूव करण जो फ़ैसिलो कयो हो या हिननि सां जेके ॻाल्हियूं कयूं हुयूं या पंहिंजी पार्टी अॻुवाणनि खे हिदायतूं ॾिनियूं हुयूं त वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेतमादी जी रिथ आंदी वेंदी या हुनखे चइबो त उहो ऐवान मां पंहिंजी जेको आहे हिमायत वठे। उन समूरी सूरत हाल खां बचण जे लाइ हिननि इहो फ़ैसिलो कयो ऐं इहो फ़ैसिलो हेॾो जल्दबाज़ी में कयो आहे जो हिननि जे इन सियासी फ़ैसिले ते हर तरफ़ तनक़ीद थी रही आहे। न ख़ासि ही तौर ते माना जेके न तव्हां को पुछियो आहे कंहिंखां त ही पंटीह अचानक प्रोसेस ई एडॉप्ट न कयो वियो आहे त पोइ इलेक्शन कमीशन कीअं माना प्रोसेस में त आहे त भई मां घुराईंदुमि ॾिसे पियो इलेक्शन कमीशन त स्पीकर पंहिंजी ॻाल्हि ते खाए मां त मां पहिरें मुलाक़ातूं कंदुमि पोइ 35 छो छा अच्छा इन में इमरान ख़ान जो नालो न आहे? बिल्कुलु इमरान ख़ान जो नालो उन में इन करे न आहे। मां पहिरें तव्हांखे हिन सुवाल जो जवाबु ॾियां। इमरान ख़ान उन वक़्तु क़ौमी असेंबली जो मेंबर ई न हो ऐं क़ौमी असेंबली जो मेंबर इमरान ख़ान अॼु नोटिफाई थींदो या अॼु ई इलेक्शन कमीशन हुनजो मुक़ररीअ जो उन 7 जेके तक आहिनि उन्हनि तां कामयाबी जो नोटिफिकेशन जारी कंदी। इन खां अॻु इमरान ख़ान जे मियां वाली वारे तक तां कामयाबु थियो हो कामयाबु थी हो वज़ीर आज़म बि थियो हो। उन में हुन जो ना हली थी वई हुई ऐं हुन ना हली वारे मामले खे कोर्ट में चैलेंज कयो वियो आहे ऐं उहो मामिलो उहो अञा कोर्ट में ई हली रहियो आहे जंहिंजे करे कोर्ट त उनजो इलेक्शन नालो कमीशन जे फ़ैसिले ते स्टे ॾेई छॾियो हो न। हा बिल्कुलु समाज शुरू थी उन वई खां त पोइ पोइ हिननि जो उहो त फ़ैसिलो अञा कोर्ट में आहे त हू त डिस्क्वालिफिकेशन नथी ठहे जेसि ताईं बिल्कुलु फ़ैसिलो पर न ईंदो इलेक्शन कमीशन तेसि ताईं त डिस्क्वालिफाई न आहे। हा न पर इलेक्शन कमीशन बि उन जो जवाबु दाख़िल करायो हो। बहरहाल जेको क़ौमी असेंबली ॾांहुं अच्छा जेको ही त लेटर हिकिड़ी वियो उहो बहस क़ौमी आहे हलो हिनखे छॾियूंसि था त पोइ हाणे ही हाणे पंटीह जो फिगर छो? ॾिसो मनोज 35 जो फिगर इन करे हो जो 120 मेंबरनि मां जेकॾहिं 35 जूं इस्तीफ़ाऊं क़बूल थी वञनि त बाक़ी जेके क़ौमी असेंबली में मेंबर 342 मां बचंदा त उन्हनि में जेकॾहिं बेतमादी वारी रिथ अची थी वञे या एतमाद वारो वोट वठण वारो मामिलो अची थो वञे त उन में हिन वक़्तु हुकूमत पंहिंजी जेका आहे साख बचाइण लाइ इहो सॼो फ़ैसिलो करायो आहे। ऐं हाणे जेकॾहिं बाक़ी समूरा मेंबर बि PTI जा अची वञनि ऐं MQM अच्छा बि भले वोट न ॾिए। हिकु त एतमाद जो वोट वठण जे लाइ सदर पाकिस्तान बराह रास्त बि चई सघे थो? बिल्कुलु सदर पाकिस्तान बराह रास्त चई सघे थो पर जेके हिन वक़्तु पोइ फिगर आहिनि न ही क़ौमी असेंबली शाइरी जा छाजे लाइ? ही त ज़रूरी न आहे त हितां मूव थिए असेंबली मूं हू त एतमाद जो वोट वठण जे लाइ त चई ॾिसो न उते वोट त खपंदा न पाण खे मेंबरनि जा वोट त खपंदा ऐं उते गणप त थींदी न। गणप खां बचण जे लाइ या उन ख्वारीअ खां बचण जे लाइ हिननि इहो समूरो फ़ैसिलो इन करे कयो आहे। जेकॾहिं मां तव्हांखे अंग अखर ॾिसो न अंग अखर ॿुधाईंदुमि मां थोरो सम्झणु चाहियां हिकिड़ो थो। मिंट मूंखे ॾियो जेके 35 इस्तीफ़ा मंज़ूर थियूं आहिनि त उन जा जेके सियासी असर ज़ाहिर थींदा त हाणे 342 जो ऐवान आहे उन मां 35 मेंबर जेकॾहिं उन्हनि जी इस्तीफ़ाऊं मंज़ूर थियूं आहिनि त उन खां पोइ वरी इहो ऐवान 307 मेंबरनि जो थो रहे। उन में ॿ भाङे 3 जी जेकॾहिं अक्सरियत जाची वञे त 169 मेंबरनि जी थिए थी ऐं अपोज़िशन खे जेकॾहिं एतमाद जो वोट वठिणो हूंदो ऐं जेकॾहिं सदर एडवाइस ॾिए थो त पोइ भले MQM जा 5 मेंबर बि जेकॾहिं उन में वोट नथा ॾियनि त उन में 174 मेंबरनि जो एतमाद में जो जेको वोट आहे उहो ॾेई सघनि था ऐं उहे हिन वक़्तु इहे मेंबर ई पूरा करण में कामयाबु थी वेंदा छाकाणि जॾहिं वज़ीर आज़म थियो हो त उनखे 172 वोट उन वक़्तु ई मिलिया हुआ। हाणे इहो सॼो सीनियारो इन एतमाद जो वोट वारे मामले जे करे कयो वियो आहे ऐं न चाहींदे बि अच्छा इलेक्शन कमीशन जेकॾहिं डिनोटिफाई हिननि खे कयो आहे त उहो इलेक्शन कमीशन ॾिसो न इलेक्शन कमीशन पाबंद न आहे त को रूल्स जी इलेक्शन कमीशन पाबंद न आहे। क़ौमी असेंबली मां जेकॾहिं स्पीकर हिननि खे लिखी थो छॾे त उहे स्पीकर जे फ़ैसिले जा या स्पीकर जी तहरीर जा पाबंद आहिनि ऐं उन फ़ैसिले तहत हिननि खे इहो डिनोटिफाई सियासी करिणो तौर आहे। ते ठीकु थो लॻे पर छा तव्हांखे लॻे थो त ही विफ़ाक़ी हुकूमत ईअं केसि ताईं बचंदी? बिल्कुलु वफ़ाक़ी हुकूमत इंतिहाई कमज़ोर पोज़ीशन में अची वई आहे इन फ़ैसिले खां पोइ वधीक हूअं बि कमज़ोर हुई मईशत जे लिहाज़ खां ॿियनि मामलनि जे लिहाज़ खां फ़ैसिला करण वारी क़ुवत जे लिहाज़ खां
सियासी तौर ते जेकॾहिं इस्लामाबाद में ॻाल्हियूं जेके हलनि पियूं त हुन में जेको हिन सॼे हुकूमती दौर में जेको सभ खां वधीक नुक़सानु थियो आहे उहो नवाज़ लीग जो थियो आहे। हिन वक़्तु नवाज़ लीग इन हवाले सां ॾफेड़ जो शिकार आहे। बसि सिर्फ़ु इहो फ़ाइदो थियो आहे त शहबाज़ शरीफ़ खे सिर्फ़ु वज़ीर आज़म जो टैग लॻो आहे। बाक़ी सियासी तौर ते नवाज़ लीग इंतिहाई पोइते वई आहे। हुनजे अॻुवाननि में बि हिन वक़्तु इहे इख़्तिलाफ़ पैदा थी विया आहिनि ऐं हू हिन वक़्तु मुख़्तलिफ़ जेके आहिनि पार्टी अंदरि त इख़्तिलाफ़ हुया ई हुया, हिन वक़्तु हुकूमत में बि इख़्तिलाफ़ पैदा थी विया आहिनि। ऐं हिन समूरे सीनियारे जो जेकॾहिं को जाइज़ो वठिजे त फ़ाइदो मौलाना फज़लुर रहमान वरितो आहे ऐं आसिफ अली ज़रदारी वरितो आहे। ऐं उन्हनि जा एस्टेब्लिशमेंट सां कहिड़ा तालुकात आहिनि, कीअं आहिनि, उहे छा था चाहिनि, या जेको पुराणो बयानियो हो नवाज़ शरीफ़ जो उहो सॼो जेको प्लान आहे एस्टेब्लिशमेंट हिन वक़्तु हिन क़िस्म जा फ़ैसिला कराए हिननि खां जेके आहिनि वठी वई आहे। ऐं सियासी तौर ते हिन वक़्तु जेका हुकूमत आहे, ईअं सम्झो जेका इत्तेहादी हुकूमत आहे, उहो हाणे ऐं हाणे ज़ीरो ते वञी हुकूमत का बीठी आहे। दरख़्वास्त भी असद ॾिनी आहे उते, या करणु वञनि था, को दरख़्वास्त दायर करणु वञनि था इलेक्शन कमीशन में त हीअ जेका 35 सीट्स आहिनि हिननि ते इलेक्शन न करायो वञे? बिल्कुलु हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे, हुकूमत इहो मौक़ुफ़ अख़्तियार करणु वञे पई त हीअ जेके 35 सीटूं आहिनि हिकु PDM उन्हनि ते न बीहण जो फ़ैसिलो बि कयो आहे। ऐं ॿियो इहो छाकाणि जो मथां जेका इलेक्शन जा ॾींहं आहिनि, आम चूंडुनि जा ॾींहं आहिनि, उहे बि वेझा अची रहिया आहिनि। ऐं मुल्क में जेको आहे सो आदमशुमारी जो जेको बुनियादु बणाए ॿियूं चूंडूं, नयूं चूंडूं बि हिन वक़्तु जल्दबाज़ी में नथियूं कराए सघजनि। इन करे थोरो वक़्तु आहे। इन क़िस्म जा जेके त ही त इलेक्शन कमीशन त हैरान करे छॾियो आहे। माना हेतिरो हुकूमत सां ही त हैरान कुन फ़ैसिला आहिनि इलेक्शन कमीशन जा। ही त कंप्लीट लॻनि था त ही त सफ़ा प्रेशर में आहे इलेक्शन कमीशन। ॾिसो, बिल्कुलु इलेक्शन कमीशन प्रेशर में आहे। इहो ई आहे जो थोरी देरि अॻु में तव्हां पंजाब जे अॻूणे वज़ीर आला परवेज़ इलाही जो इहो ॿुधो हूंदो त असां जेकॾहिं इलेक्शन कमीशन को नालो तजवीज़ कयो जिन मेंबरनि वज़ीर आला निगरान वज़ीर आला जे लाइ, इलेक्शन कमीशन जेकॾहिं नालो को तजवीज़ कयो त उहो असांखे क़बूल न हूंदो ऐं असां हुनखे सुप्रीम कोर्ट में चैलेंज कंदासीं। हाणे मुल्क हिकिड़े ॿुॾतर वारी सूरत हाल में पियो हले। सियासी पार्टियूं हिक ॿिए जी जंग में मसरूफ़ आहिनि। उन्हनि खे अवामी जेके मसइला आहिनि उहे हींअर समूरा विसरी विया आहिनि। ऐं बसि उहे हिन वक़्तु पंहिंजी कुर्सी बचाइण ऐं आईंदा हुकूमत हासिल करण जे चकर में सभई लॻी विया आहिनि। त ही आख़िर तव्हां छा था सम्झो, केतिरो ईअं हली सघंदी? ऐं हाणे त इजलास बि मुलतवी करे छॾियो आहे। हा, बिल्कुलु ओचितो इजलास मुलतवी थी वियो आहे। हाणे जुमे जे ॾींहुं जेको इजलास 2 ॾींहं अॻु बि सॾायो वियो थियो वियो, उन में बि का बि कार्रवाई कोन थी। सूमर जे ॾींहुं जेको इजलास थियो हो उन में बि सिर्फ़ु 10 मिंट कार्रवाई हली ऐं उनखां पोइ मुलतवी थी वियो। अंगारे वारे ॾींहुं बि का ख़ासि क़िस्म जी न का कानून साज़ी थी सघी ऐं न का कंहिं एजेंडा ते को घणो अमल थी। सिर्फ़ु 3 खां 4 एजेंडा तो माना असद चई सघूं था त बकरे की मां कब तक खैर मनाएगी। बिल्कुलु इहा ॻाल्हि हिन वक़्तु चई सघे थी त बकरे की मां कब तक खैर मनाएगी। ऐं हू हाणे पाण हिन चकर में आहिनि त कोन को सेफ रस्तो मिले, फेस सेविंग मिले ऐं असां डिज़ॉल्व कयूं। थैंक यू वेरी मच असद। असांखे असद शर इस्लामाबाद खां असांखे सॼी अपडेट करे पियो। इहा ई सूरत हाल। हाणे हीअ त ही थी वई क़ौमी असैम्बली जी सूरत हाल। पंजाब असैम्बली जी छा सूरत हाल आहे? पंजाब असैम्बली में जेका सूरत हाल आहे उते हाणे वॾे वज़ीर निगरान सेटअप जो तयन करिणो आहे। उनजी छा सूरत हाल आहे? ख़ुदा बख़्श KTN जे नुमाइंदे लाहौर खां असांखे जॉइन कयो आहे। ख़ुदा बख़्श, पार्लिमानी माना वज़ीर आला ऐं अपोज़िशन लीडर में त इतफ़ाक़ न थी सघियो। माना हमज़ा शहबाज़ ऐं चौधरी परवेज़ इलाही में कंहिं बि नाले ते इतफ़ाक़ न थी सघियो वॾे वज़ीर जे लाइ ऐं निगरान सेटअप जे लाइ। पार्लिमानी कमेटी ठही वई ॿिनि पासे। इन हवाले सां छा इतलात आहिनि ऐं हू केसि ताईं फ़ैसिला कंदी? जी बिल्कुलु, पंजाब असेंबली त टुटी चुकी आहे ऐं निगरान वज़ीर आला जे लाइ जेको मशावरती अमल जो पहिरियों मरहलो हो, जंहिंमें क़ाइदे ऐवान ऐं क़ाइदे हिज़्ब इख़्तिलाफ़ जेको आहे सो ॿिन्ही खे गॾिजी करे जेको आहे निगरान वज़ीर आला चूंडणो हुयो, उहो मरहलो बि नाकाम थी चुको आहे। ऐं हाणे जेको ॿियो मरहलो आहे जंहिंमें ॿिन्ही तरफ़नि खां जेके पार्लिमानी कमेटी जे मेंबरनि जा नाला ॾिना विया हुया, उहे जेको आहे सो उन ते स्पीकर पंजाब असेंबली तरफ़ां नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे
ऐं उहा कमेटी ठही चुकी आहे, पर उन कमेटी ठहण ते बि 2 ॾींहं गुज़री चुका आहिनि, यानी कल्ह ऐं अॼोको ॾींहुं गुज़री वियो आहे। स्पीकर तरफ़ां उन कमेटीअ जो जेको इजलास आहे उहो सुभाणे जुमे जे ॾींहुं 2 बजे घुरायो आहे असेंबली चैम्बर में। तो हाणे सुभाणे इहा जेको आहे कमेटी वेहंदी ऐं उन में जेको आहे निगरान वज़ीर आला जे लाइ जेके नाला ॿिन्ही धुरियुनि ॾिना हुया उन्हनि ते मुशावरत कंदी। ऐं जेको आहे हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे, जेका ज़रिया ॿुधाए रहिया आहिनि, उहा इहो ई ॿुधाए रहिया आहिनि त शायदि इहे बि इतफ़ाक़ न करे सघनि, छो त 2 धुरियूं इंसिस्ट कंदियूं त जेको आहे इतफ़ाक़ छो न 2 नाला माना जेका पीडीएम जी तरफ़ां आया आहिनि ॿिन्हिनि ते इतफ़ाक़ न थी सघंदो या कंहिं हिक ते? न, असल में हिकिड़ो नालो अहिड़ो हुयो पीटीआई तरफ़ां जंहिं ते उन्हनि जेको आहे सो नून लीग वारनि इहो माना कयो हो त इहो क़ाबिल क़बूल असांखे बि हूंदो, नासिर सईद खोसा, पर उन जेको आहे सो माज़रत करे छॾी, उन जेको आहे सो रिफ्यूज़ करे छॾियो ऐं उन चयो त मां जेको आहे सो कंहिं बि सूरत में निगरान वज़ीर आला लाइ मां राज़ी न आहियां, लिहाज़ा तव्हां कंहिं ॿिए नाले ते इतफ़ाक़ कयो। हाणे जेके ॿिया नाला आहिनि उन्हनि में पीटीआई तरफ़ां जेके 2 नाला आहिनि, उहो हिकु आहे सरदार अहमद नवाज़ सुखेरा, उहो हाज़िर सर्विस ब्यूरोक्रेट आहे ऐं पीटीआई जी मर्ज़ी आहे त उहो रिटायरमेंट वठी जेको आहे सो रिज़ाइन ॾेई ऐं जेको निगरान वज़ीर आला ते जेको मुमकिन नथो। आज छीमा ॿिए तरफ़ां रिटायरमेंट वठी चुको आहे? न, अञा उनजी जेको आहे सर्विस मुकमल न आहे। जेको आहे सो जॾहिं त ॿियो नालो आहे मोहम्मद नसीर ख़ान, उहो काफ लीग जो वज़ीर रही चुको आहे परवेज़ मुशर्रफ दौर में, ठीकु आहे, तो लिहाज़ा उन ते बि इतफ़ाक़ जा इम्कान घटि आहिनि। सही आहे। जॾहिं त ॿिए पासे जेके 2 नाला ॾिना विया आहिनि पीपुल्स पार्टी ऐं नून लीग तरफ़ां, उन में हिकु आहे मोहसिन नकवी, ॿियो आहे अहद चीमा। अहद चीमा त पीटीआई दौर में जेको आहे सो नेब वटि जेको आहे सो गिरफ़्तार हुयो, 3-4 साल मुसलसल हू जेको आहे सो जेल में हुयो। मियां नवाज शरीफ जो पर्सनल सेक्रेटरी रहियो, प्रोटोकॉल ऑफिसर रहियो। बिल्कुलु बिल्कुलु। जॾहिं त मोहसिन नकवी जेको आहे सो उहो हूअं त साफ़ शफ़ाफ़ जेको आहे सो हुनजो आहे कैरेक्टर हिन वक़्त ताईं जेको आहे, पर उनजो कैरेक्टर छा आसिफ अली ज़रदारी साहब जो राइट हैंड आहे मोहसिन नकवी? हा, आसिफ अली ज़रदारी साहब जो राइट हैंड आहे ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त उहो चौधरी शुजात हुसैन जो रिश्तेदार बि आहे। चौधरी शुजात जो किथे कीअं? वो सैयद आहे, हुते चौधरी आहिनि, कीअं रिश्तेदारी आहे? चौधरी साईं मिटी कंदा आहिनि, जेकॾहिं सैयदनि में बि करे सघनि था, को मसइलो न आहे। ऐं जेको आहे सो इहो 2 नाला जेके ज़रिया ॿुधाए रहिया हुया त अब्बास अख्तर ऐं मोहसिन नकवी इहे वाहिद माण्हू हुया जिन पीपुल्स पार्टीअ खे काफ लीग खे क़रीब करण में जेको किरदारु अदा कयो हुयो। ऐं मोहसिन नकवीअ जी ही मरून मिन्नत जेको आहे सो ज़रिया चवनि था त परवेज़ इलाही पीपुल्स पार्टी दौर में डिप्टी प्राइम मिनिस्टर जेको हिकु नओं उहिदो क्रिएट कयो वियो ऐं हुनखे कयो वियो, अहिड़े तरीक़े सां हींअर जेका नाला हाणे चेंज थी सघनि था? न, नाला हींअर चेंज कोन थींदा ऐं जेको न हाणे पाकिस्तान तहरीक इंसाफ नाला चेंज करे सघे थी? न, हिन वक़्तु नाला पीडीएम नाला चेंज करे सघे थी, हाणे नाला चेंज न थी सघंदा? जी न, बिल्कुलु। हाणे नाला जेको आहे सो 2 मरहले ताईं अॼु पहुची चुका आहिनि, हाणे हिन वक़्तु नाला चेंज न थींदा। अच्छा, ठीकु आहे। इन्हनि मां ई को हिकु माण्हू थींदो ऐं कवी इम्कान इहो आहे त सुभाणे जेको जुमे जे ॾींहुं 2 बजे पार्लिमानी कमेटी जो इजलास आहे, जंहिंमें क़ाइदे ऐवान परवेज़ इलाही तरफ़ां 3 नाला जेके ॾिना हुया, राजा बशारत आहे, मियां असलम इक़बाल आहे ऐं मखदूम हाशिम जवान खुसरू बख्तियार जो भाउ जेको आहे सो इहे 3 नाला आहिनि। जॾहिं त जेके क़ाइदे हिज़्ब इख़्तिलाफ़ हमज़ा शहबाज जे बिहाफ़ ते जेके नाला ॾिना विया हुया, हुन में मलक अहमद ख़ान आहे ऐं नदीम कामरान नून लीग जा आहिनि, जॾहिं त हसन मुर्तज़ा पीपुल्स पार्टी जो पार्लिमानी लीडर हो पंजाब असेंबली में, हुनजा नाला ॾिना विया आहिनि। ठीकु आहे। इहे 6 माण्हू जी सुभाणे 2 बजे इजलास आहे, हिन में जेको आहे सो वेहंदा ऐं इम्कान घटि थो नज़र अचे त जेको आहे सो कोई हिन ते मुतफ़िक़ थी सघंदा ऐं सुभाणे राति 10 बजे ताईं इन्हनि जो जेको टाइम हूंदो उहो बि ख़तमु थी वेंदो। उन खां पोइ इहो इलेक्शन कमीशन जे हलियो वेंदो फ़ैसिलो। ऐं जेके ॿुधायो इहो पियो वञे त इलेक्शन कमीशन वटि जॾहिं इहे नाला पहुचंदा त कवी इम्कान इहो ई आहे त शायदि मोहसिन नकवी जो नालो सिलेक्ट थी वञे, छो त इलेक्शन कमीशन पीपल्स पार्टी जो माण्हू अची सघे थो पंजाब में।
इनखे असां त पीपल्स पार्टी जो चऊं था, पर जेके मतिलबु इलेक्शन कमीशन जे नुक़्ते नज़र सां ख़बर आहे न त मोहसिन नक़वी जा वास्ता कंहिंसां आहिनि? डेफिनेटली, पर आसिफ अली ज़रदारी जो राइट हैंड सम्झो वञे थो पंजाब में, ऐं पंजाब में जेके मफ़ाहमी सियासत आहे, कहिड़ो मसलो आहे? माना 10 सीटनि वारो सीएम थी सघे थो त 7 सीटनि वारो बि थी सघे थो, चाहे 3 महीननि जे लाइ थिए, हिन में कहिड़ो मसलो आहे? बिल्कुलु बिल्कुलु थी सघे थो। ऐं जेको आहे सो कभी इम्कान त इहो ई आहे त शायदि उहो जेको आहे सो निगरान वज़ीर आला, पर इहो थींदो इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले तहत, जेको पार्लिमानी पार्टी हिन में मुतफ़िक़ थींदे नज़र न पई अचे, छो त पीटीआई तरफ़ां इहो जेको आहे सो ॿिन्ही नालनि ते पहिरें ॾींहुं एतिराज़ वारे वियो ऐं उन्हनि इन ते बयान बि ॾिनो पार्टी पॉलिसी तहत। नासिर सईद खोसा खां पुछियो ई न हुयो त नालो कीअं ॾेई छॾियो? जी, नासिर सईद खोसा खां पहिरें पुछियो ई न हुयो, पोइ नालो ईअं ॾेई छॾियो पीटीआई वारनि? जी, हिननि जेको आहे सो नाला इन्हनि ॾिना हुआ। नासिर सईद खोसा जेको आहे सो आसिफ सईद खोसा जेको साबिक़ चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, हुन जो भाउ आहे नंढो, ऐं इहो इस्टेब्लिशमेंट ऐं जेको आहे सो ब्यूरोक्रेसी जेको मज़बूत नालो हुयो ऐं मज़बूत माण्हू हुयो, हिननि खे कभी इम्कान हुयो त जेको आहे सो उहो माना जेकॾहिं निगरान थींदो त हुनजी साख़त बि सुठी रही आहे ब्यूरोक्रेसी जे दौरान, ऐं उहो ख़ानदान बि जेको आहे सो इंतिहाई बाअसर ख़ानदान आहे पंजाब ऐं पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट में। तो शायदि हिननि खे इहो तव्हांखे छा नज़र, माना हिन सेटअप खां पोइ तव्हांखे जल्द इलेक्शन नज़र अचनि था, या केयर टेकर सेटअप अॻिते हलंदो, या छा सूरत छा आहे पंजाब में सियासी? हिन वक़्तु सियासी जेके धुरियूं आहिनि उहे ज़हनी तौर ते इन इलेक्शन जे लाइ तयारु आहिनि। ठीकु आहे। ॿई तरफ़, हिकु पासे पीपुल्स पार्टी बि जेको आहे सो आसिफ अली ज़रदारी ते लाहौर में हुयो कुझु ॾींहं, जेको आहे सो हुन पार्लिमानी पार्टी जा इजलास ऐं इवन डिवीज़न सतह ते टिकट होल्डर्स जा इजलास बि घुराया, ऐं जेको आहे सो टिकट्स बि जेको आहे सो हुननि जे लाइ दरख़्वास्तूं बि हुननि घुरायूं आहिनि। जॾहिं त नून लीग जा बि पार्लिमानी पार्टी जा इजलास ऐं जेको आहे सो टिकट होल्डर्स जा हिकु मुशावरती इजलास सीनियर क़यादत जेको आहे सो मुसलसल करे रही आहे ऐं इहो तय करे रही आहे त हिन इलेक्शन जी तयारी कहिड़े तरीक़े सां कजे। सो ॿिए पासे पीटीआई ऐं काफ लीग हाणे जेको आहे सो काफ लीग में जेको हिकु धड़ो आहे चौधरी परवेज़ इलाही जो, पोइ कभी इम्कान इहो आहे त इलेक्शन जेको आहे सो क़रीब अचे त शायदि उहो पंहिंजी काफ लीग खे हुन में ज़म करे पीटीआई में, ऐं पीटीआई जे टिकट ते जेको आहे सो इलेक्शन विढ़े। जॾहिं त काफ लीग ॿिए पासे चौधरी शुजात हुसैन काफ लीग खे ज़म न कंदो, उहा उअं ई रहंदी, पर परवेज़ इलाही जो धड़ो जेको आहे सो उहो पीटीआई जे टिकट ते शायदि जेको आहे सो इलेक्शन लड़े। पार्टी काफ लीग छा था सम्झो, काफ लीग ज़म करण जी ताक़त कंहिं में आहे? असल ईअं आहे त जेका इख्तियार कंहिंजो आहे? पार्टी सरबराह हुआ जेको पार्टी आईन आहे उन तहत, मतिलबु चौधरी शुजात हुसैन मरकज़ी जेके उहिदा आहिनि उहे त सॼा चौधरी शुजात हुसैन ऐं हुनजे मेंबरनि वटि आहिनि। जीअं तारिक बशीर चीमा जनरल सेक्रेटरी आहे, जेको सरबराह आहे चौधरी शुजात हुसैन आहे, ऐं जेको आहे सो हुन सां गॾु हुनजा जेके मेंबर्स आहिनि उहे ॿई पुट हुनजा सालिक हुसैन ऐं उहे आहिनि। पर जेका इक़्तिदार जी पॉलिटिक्स आहे, जेके मेंबर्स आहिनि सिलेक्ट जेके इलेक्टेबल्स आहिनि, उहे सभु परवेज़ इलाही सां गॾु आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु। थैंक यू वेरी मच। ख़ुदा बख़्श असां सां मौजूदु हुयो लाहौर खां। ऐं वाज़े तौर ते इहा ई आहे त पार्लिमानी कमेटी जेका ठही वञनि ॿिनि तरफ़ां, अपोज़िशन ऐं हुकूमत पंजाब हुकूमत जी तरफ़ां, उहो बि शायदि कंहिं फ़ैसिले ताईं डिसाइड करे न सघनि। ऐं हुन खां पोइ इहो इस्तिक़ाक़ आहे इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान जो, त इलेक्शन कमीशन डिसाइड कंदो त केरु वज़ीर आला निगरान वज़ीर आला थींदो, वॾो वज़ीर थींदो पंजाब जो। ऐं सुप्रीम ऐं परवेज़ इलाही पहिरीं इहो ऐलान करे छॾियो आहे त इलेक्शन कमीशन जो को बि निगरान वज़ीर आला असांखे क़बूल न हूंदो, असां सुप्रीम कोर्ट वेंदासीं। पंजाब असेंबली में छा थींदो ऐं आइनी तौर ते छा ऑप्शन्स मौजूदु आहिनि, छा कीअं इहो प्रोसेस थींदो, जेको केयर टेकर वॾो वज़ीर हूंदो कीअं ईंदो ऐं पोइ कीअं पंहिंजी कैबिनेट ठाहींदो, छा हुन जा क़ानूनी पहलू आहिनि। असांखे जॉइन कयो आहे मारूफ़ क़ानूनदान जनाब बैरिस्टर शबीर शाह साहब। शाह साहब अस्सलाम वालेकुम। जी अस्सलाम वालेकुम। शाह साहब क्या कहना चाहेंगे, क्या तरीक़ेकार अमूमन अपनाया जाता है जब कोई असेंबली तहलील हो, तो निगरान सेटअप के लिए क्या तरीक़ेकार होता है? आइन में काफी वाज़ेह है मुनव्वर साहब, इसमें कोई कानूनी पेचीदगी तो है नहीं। हर असेंबली का टेन्योर
अलग अलग असेंबली का, नेशनल असेंबली का और तमाम प्रोविंशियल असेंबलीज का जी 5 साल का टेन्योर आइन गारंटी करता है। ठीक है। अगर उससे पहले जिस तरह से आइन में प्रोवाइडेड है, कोई असेंबली डिसॉल्व होती है, जिस तरह पंजाब असेंबली डिसॉल्व हुई है, उसके ठीक 90 दिन के बाद इलेक्शंस आइन मैंडेट करता है। ठीक है। वो प्रोसीजर प्रिस्क्राइब्ड है आर्टिकल 224 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन। ठीक है। और जैसे ही असेंबली डिसॉल्व होती है, नेचुरली केयर टेकर चीफ मिनिस्टर और केयर टेकर कैबिनेट का भी प्रोवाइडेड है आर्टिकल 224 में। वहां पे ये भी प्रोवाइडेड है कि दी ऑपोजिशन लीडर और चीफ मिनिस्टर मिलके कोई फैसला कर लें। अगर मिलके कोई फैसला नहीं करते, फिर 224A तो वाज़ेह करता है कि एक स्पीकर को दोनों साइड्स की कमेटी को दो नाम देने हैं और उनमें से कोई नाम चूज करना है। अगर वहां से भी चूज नहीं होता तो फिर इलेक्शन कमीशन के पास ये अख्तियार है कि वो डिसाइड करे। अच्छा, कानूनी तौर पर शाह साहब ये तो कोई ऐसी कोई कदगन नहीं है कि किस किस्म के नाम आने चाहिए निगरान वजीर आला के लिए। इसकी कोई क्राइटेरिया है, प्रोफाइल कोई? अब जैसे नाम कुछ सामने आए हैं, उसमें कुछ लोग मुख्तलिफ नैब रेफरेंसेस में भी हैं, कोई इस तरह की पाबंदी तो नहीं है? देखिए, इस तरह की पाबंदी तो नहीं होनी चाहिए, लेकिन ऑब्वियसली अगर कोई डिस्क्वालिफाइड आदमी है, किसी को ऑलरेडी सजा याफ्ता आदमी है, कोई डिस्क्वालिफिकेशन है, सो एनीवन who's otherwise disqualified, who cannot contest general election, naturally उसका नाम नहीं आना चाहिए। अगर किसी के ऊपर रेफरेंसेस तो आई थिंक और इंक्वायरीज तो ऑलमोस्ट कोई शायद बचा हुआ हो जिसके ऊपर रेफरेंस से इंक्वायरी ना हो। सो आई थिंक लॉजिक ऑल्सो डिक्टेट्स वो शख्स जो कि अदरवाइज क्वालिफाइड हो इन टर्म्स ऑफ 62, 63 या डिस्क्वालिफिकेशन में नहीं आता हो, वो अहल होगा। और अगर इलेक्शन कमीशन इसको डिसाइड कर देता है तो क्या वो चैलेंजेबल है हाई कोर्ट में और सुप्रीम कोर्ट में शख्सियत? देखिए वो तो इलेक्शन कमीशन एक नाम देगा। अगर इन दी इवेंट आपको लगता है कि किसी नाम पे ये अग्री नहीं कर सकते, तो इलेक्शन कमीशन कोई नाम देगा, उसको चैलेंज इसी ग्राउंड पे किया जा सकता है कि वो बंदा आर्टिकल 62 या 63 से डिस्क्वालिफाइड है। अदरवाइज तो कोई और ग्राउंड नहीं बनता। मतलब आपका कहना ये है कि किसी सिर्फ इसमें कि अगर वो इलेक्शन के जो क्राइटेरिया है, अगर वो इंतखाबात के लिए अहल है तो फिर वो निगरान वजीर आला के लिए भी अहल है? डेफिनेटली। अच्छा, यही क्राइटेरिया है। लेकिन ये जो अगर पार्लिमानी कमेटी जिस तरीके से नाम आते हैं, तो नाम में जब पार्लिमानी कमेटी इस पे इत्तफाक ना हो तो पार्लिमानी कितना वक्त ले सकती है पार्लिमानी कमेटी? सर देखिए, वो तो उसमें कॉन्स्टिट्यूशन में प्रिस्क्राइब्ड है, 3 दिन का टाइम प्रिस्क्राइब्ड है। मेरे आपके नजर में मेरे सामने है 224A। उसमें इलेक्शन कमीशन के पास 2 दिन का वक्त है और कमेटी के पास जो है वो, अगर मैं ये आपको बता देता हूं कि उसमें 3 दिन का वक्त है। जी, तो पार्लिमानी कमेटी 3 दिन में डिसाइड करेगी और 2 दिन में इलेक्शन कमीशन के पास वक्त है कि वो डिसाइड करे, तो 5 दिन में ये प्रोसेस मुकम्मल हो जाना चाहिए आपके कहने के मुताबिक। जी। तो आपको क्या लगता है कि ये प्रोसेस अदालत की तरफ जाता हुआ लग रहा है आपको, या पंजाब में डिसाइड हो जाएगा कुछ? 224A(3) ये कहता है कि चीफ मिनिस्टर का नाम पार्लियामेंट्री कमेटी 3 दिन के अंदर, जैसे उनको रेफर होता है मैटर, 3 दिन के अंदर डिसाइड करना है। सही है। उसके बाद अगर ये डिसाइड नहीं कर पाते तो फिर इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान को 2 दिन के अंदर फैसला करना है। ठीक है, यानी बिल्कुल क्लियर है। बहुत शुक्रिया शब्बीर शाह साहब असां सां मौजूद हुयो ऐं वाज़े तौर ते आइन में मौजूद आहे त 5 ॾींहंनि में मैक्सिमम 3 ॾींहंनि में पार्लिमानी कमेटी ऐं 2 ॾींहंनि जो वक़्तु आहे इलेक्शन कमीशन वटि त हू पंहिंजो डिसाइड कनि, यानी 5 डेज़ में इहो प्रोसेस कंप्लीट थियणु खपे। इन हवाले सां पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो छा मौक़िफ़ आहे? पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी अॻवान अंदलीब अब्बास साहिबा असांखे जॉइन कयो आहे। अंदलीब साहिबा, अस्सलाम वालेकुम।
जी वालेकुम सलाम। क्या कहना चाहेंगे? पहले तो स्पीकर साहब मुस्तकिल ये इनकार करते रहे कि जब तक एक एक आदमी मुझसे मिलेगा नहीं मैं किसी सूरत नहीं भिजवाऊंगा, और अब अचानक से 35 इस्तीफे और फिर मंजूर भी कर लिए गए इलेक्शन कमीशन से। क्या कहना चाहेंगी? देखें, ये झूठे हैं और मक्कार हैं और आइन को भी तोड़ते हैं और कानून को भी तोड़ते हैं। ठीक इससे है, बड़ा एग्जाम्पल क्या होगा सही कि है। वो कह रहे हैं, झूठ बोल रहे हैं, कह रहे हैं कि जी तरीकाकार आइन में ये दिया हुआ है कि एक करके करें। पहले भी 11 इन्होंने जब एक्सेप्ट कर लिया, हमने कहा जी 11 एक्सेप्ट कर लिए बगैर कोई भी एक दफा नहीं आया, किसी ने भी जाके हाथ से लिख के नहीं दिया। सब वैसे के वैसे हैं जो हमने असेंबली में सबने खड़े होकर कहा कि हम रिजाइन कर रहे हैं और लिख के दे दिया, और वो एक्सेप्ट भी हो गया उस टाइम के स्पीकर से। ठीक हो इन्होंने आके जबरदस्ती उस स्पीकर की चीज को रद्द किया भी कि ये आईनी तौर पे नहीं रद्द कर सकते, और उसके बाद कहा कि नहीं जी हम नहीं मानते, और फिर 11 मान लिए। जब 11 मान लिए हमने कहा बाकी भी मान लें, तो नहीं माने। अब मसला क्या है, इसका एक बड़ा क्लियर मसला है। इनका वो एक होता है ना, जब आप बच्चों को डराते हैं तो आपको और एकदम बच्चा डर जाता है। इसी तरह जब इमरान खान आते हैं और वो कहते हैं कि जी मैं वोट ऑफ कॉन्फिडेंस दे दूंगा, तो वो चीखे मार के ना भागना शुरू हो जाते हैं। जैसे ही इमरान खान ने कहा कि जी मैं वोट ऑफ कॉन्फिडेंस मांगूंगा आके, इनकी जनाब जाने निकल गई और इन्होंने 35 इस्तीफे एक्सेप्ट कर लिए। 35 इस्तीफे एक्सेप्ट कर लिए और वही कानून और आइन और वो खिड़की से बाहर फेंक दिया। तो फिर इमरान खान ने कहा ठीक है मैं कल्ला ही काफी हूँ, मैं सब पे 35 पे लड़ूंगा। तो उसके बाद इन्होंने कहा जी हम तो अपना कैंडिडेट ही खड़ा नहीं कर रहे। तो वो अब तो ये क्या इदारों को नजर नहीं है, इदारों को नजर नहीं आ रहा? आप कोर्ट में भी गए हुए हैं, अपने उसकी हेयरिंग नहीं हो पा रही, आप गए हुए हैं कि हमारे सारे इस्तीफे मंजूर करें। ये देखिए आज ये बड़ा इंटरेस्टिंग वाकया हुआ कोर्ट जी। इन्होंने तोशा खाना की बेसिस पे जो इलेक्शन कमीशन इनके घर की बांधी है और इनकी स्टेपनी है और इनकी एनेक्सी है, वो उसने आज एक तोशा खाना पे हमने जो केस किया हुआ था कि जी सबकी तफासील दे, उसने इलेक्शन कमीशन को बुला के कहा कि भाई तुम क्यों नहीं तफासील दे रहे शुरू से जितने हुए हैं। तो उसने बड़े मजे से कहा कि ये तो देखें जी क्लासिफाइड इंफॉर्मेशन है, ये तो हम दे नहीं सकते क्योंकि ताल्लुकात खराब हो जाते हैं। तो आप सोचें कि वो सारा केस जो इलेक्शन आर यू श्योर? आप ये बात बिल्कुल वसूख से कह रही हैं कि कोर्ट में ये कहा गया है कि ताल्लुकात खराब हो जाते हैं? आप ये बिल्कुल श्योर वाज़े तौर पे कह रही हैं कि ये कोर्ट में कहा गया है कि ताल्लुकात खराब हो जाते हैं? ये देखे लिखा उन्होंने, ये उनके वकील ने ये कहा है। हाँ। उनके वकील ने ये कहा है कि इसको सीक्रेट रखते हैं क्योंकि ताल्लुकात, और ये जिस तरह से इन्होंने इसका ढिंडोरा पीटा है तोशा खाना का, अब आप सोचे या तो ये पूरी इंफॉर्मेशन देंगे इन सब की जिसमें इनकी BMW गाड़ियां और हर चीज बाहर निकलेगी कि क्या क्या इन्होंने चोरी की हुई है बगैर पैसे दिए, और या ये होगा कि अगर वो सही था तो फिर इनके जो कैबिनेट सेक्रेटरी थे और इनके जो वकील थे और जो स्टेट था और वजीर आजम थे, उन्होंने आइन तोड़ा है ये सारा कुछ बाहर करके तोशा खाना में। सही हो गया। तो दोनों तरीके से अब ये जो सूरत हाल है, ये 35 का नंबर क्यों? और दूसरा ये कि इलेक्शन कमीशन ने किस तरीके से ये अप्रूवल दे दी? क्योंकि इलेक्शन कमीशन भी तो देख रहा था कि आप तारीखें मांग रहे थे, स्पीकर जिस दिन तारीख देते थे उस दिन गुम, और फिर अचानक से इजलास भी मुलतवी कर दिया गया। देखिए वो ये इनका ये हाल है कि लीडर बाहर भागे हुए हैं, वो आ नहीं रहे। वो जो है नवाज शरीफ वो कहता है मैं पाकिस्तान नहीं जाऊंगा, मरियम ने पहले 22 को आना है, वो भी कहती है मैं पंजाब नहीं जाऊंगी, तो वो भी अब सुना है कि आगे 29 को हो गया है। तो इनका ये हाल है कि ये अपने घरों से, आपने आज की वीडियो देखी होगी कि ये एमन फील्ड से निकल रहे हैं और मुंह छुपा के, वो मास्क पहन के मुंह इधर करके निकल रहे हैं क्योंकि सारी दुनिया इन पे नारे मार रही है कि सारा टब्बर चोर है। तो इनके लिए तो अब छुपने के लिए कोई जगह नहीं है, तो कहाँ तक छुपेंगे? लेकिन अदालतें क्यों ताखीर कर रही हैं? मतलब ये जो फैसला है ये तो काफी अरसे से पेंडिंग में है कि जो हमारे सारे इस्तीफे मंजूर किए जाएं, उसकी हेयरिंग क्यों नहीं हो पा रही? इलेक्शन कमीशन क्यों नहीं देख रहा? देखें बात वही है, मैंने पहले भी कहा कि इन बहुत सारे जो हैंडलर्स हैं और इदारे हैं वो इनकी घर की बांधी है। तो वो यही तो हम कहते हैं कि एक कानून इनके लिए, दिन दिहाड़े हमारे एक्स प्राइम मिनिस्टर को लाइव दिखाते हैं आप लोग गोली लगते हुए, और वो FIR आज तक रजिस्टर नहीं हुई। सही है। आपने कभी दुनिया में ये देखा है कि नहीं? तो सारे इदारे जो है ये इनका पुराना असूल है, जब ये आते हैं
ये इदारों को नाकारा बनाते हैं, अपने बंदे वहां रखते हैं और सारे कानून को बिगाड़ के पैसा लेके और फिर बाहर भाग जाते हैं जब तक इक़्तिदार नहीं होता। क्या लाएमल होगा कि इलेक्शन यानी कि जो कौमी असम्बली का इजलास दोबारा बुलाया जाए? क्या आप रिक्वेजिशन जमा कराने जा रहे हैं? दोबारा से कोई ऐसा फैसला हुआ है पाकिस्तान तहरीक इंसाफ की तरफ से? नहीं जी, अभी तो कोई फैसला नहीं हुआ। और लेकिन हम, आपको पता है हमारे पास वो बहुत सारे प्लान्स होते हैं और हम उनको मौके पे जाके रिवील करते हैं। तो आप ये कौमी असम्बली का इजलास कैसे बुलाया जाएगा? या डॉक्टर आरिफ अलवी साहब डायरेक्ट बराह रास्त कहेंगे एतमाद का वोट लेने के लिए? देखिए वो तो अब ये जैसे मैंने कहा ना कि ये तो आपको आइंदा पता चलेगा। तो सबकी चालें जो है वो हमने अपनी चालें बहुत कामयाबी से खेली और आपको टाइम पे आके हम सब कुछ बता देंगे, लेकिन अभी वो टाइम नहीं। अच्छा, इलेक्शन कमीशन का पंजाब में निगरान वजीर आला कबूल होगा पाकिस्तान तहरीक इंसाफ को, या उसके लिए वो अदालत जाएंगे? बात यह है कि जो 2 नाम उन्होंने गिनवाए हैं वो तो पहले ही अल मशहूर क्या कहते हैं अल नैब ज़दा और वो है, तो कर ले वो अपने मर्जी का। पहले भी उन्होंने अपनी मर्जी के सारे बंदे चूज किए थे। हर मैदान में वो हारे हैं, इंतखाबी मैदान में वो हारे हैं, सियासी मैदान में वो हारे हैं, मुआशी मैदान में वो उनको फेंटी पड़ रही है और जिसको कहते हैं लीडरशिप के मैदान को तो बिल्कुल छोड़ के भाग चुके हैं। ये भी देख लेंगे। इस तरह की सूरत हाल कितने दिन तक क्रिएट रख सकती है वफाकी हुकूमत? हम तो ये कह रहे हैं बकरे की माँ कब तक खैर मनाएगी, तो आप क्या समझते हैं कब तक खैर मनाएगी? देखिए हमारे लिए तो बड़ा, आपने देखा है कि एज ए पार्टी हम तो बड़े अच्छे हैं। अगर ये ऐसे रहे, इन्होंने इकोनॉमी का बेड़ा गर्क कर दिया और इनको अपने घर से भी वोट नहीं मिल रहा, तो हम तो कहेंगे और पॉपुलर। हमारे लिए क्या है, 4-5 महीने और बैठे रहेंगे। लेकिन असल में एक एक दिन, एक एक लम्हा इस कौम के लिए अजियतनाक है। ठीक है। आप सोचें कि महंगाई 20% हो चुकी है, आप सोचें कि 70 लाख बंदा जो है बेरोजगार होने जा रहा है, टेक्सटाइल्स बंद हो रही हैं, आप सोचें कि लाइफ सेविंग दवाइयां नहीं मिल रही, आप सोचें कि खाने पीने का तेल भी नहीं मिल रहा। तो अब आप सोचें कि अगर लोग बेचारे भूखे, बगैर रोजगार के, बगैर किसी चीज के रहेंगे, तो वो आके मेरी गली आके पड़े नंगे ना बेचारे। श्रीलंका तो आपको भूल जाएगा फिर। तो आपके लिए तो बहुत अच्छी कैंपेन बिल्कुल तैयार खड़ी की हुई है। मैं इस पर शुक्रिया अदा करूंगी मरियम नवाज का, और वो हमारी हमेशा वुमेन ऑफ द मैच होती हैं, और पीटीएम का, कि उन्होंने भरपूर किरदार अदा किया। बहुत शुक्रिया, थैंक यू वेरी मच। अंदलीब अब्बास साहिबा असां सां मौजूद हुई। पाकिस्तान तहरीक इंसाफ की मेंबर कौमी असम्बली भी हुई ऐं अॻवान भी आहे। वाज़े तौर ते जेका सूरत हाल आहे उन में वफ़ाक़ी हुकूमत खे रस्ता घटि आहिनि। केसि ताईं तव्हां इहो टैक्टिस हलाए ऐं हुकूमत खे तव्हां अॻिते वधाईंदो। मेन प्रियोरिटी जेका आहे उहा मईशत न आहे। मईशत असां ॾिसूं था, महांगाई प्रियोरिटी ते न आहे, उनखे कंट्रोल करणु प्रियोरिटी ते न आहे। इहा ई सूरत हाल आहे त ॿिन्हिनि पासनि खां सिर्फ़ु सियासत हले थी ऐं नुक़सानु आवाम जो थिए थो। आवाम हिन में उन्हनि जी हालत ख़राब थिए थी। नाज़रीन, हिन ई ॻाल्हि खे अॻिते वधाईंदासीं। असांखे जॉइन कयो आहे पाकिस्तान मुस्लिम लीग नून जी अॻवान राहिला क़ादिम हुसैन साहिबा। राहिला साहिबा, अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम अस्सलाम। राहिला साहिबा, क्या कहना चाहेंगी? एक तो ये कि क्या पार्लिमानी कमेटी, आपको लगता है कि निगरान वज़ीर आला पंजाब के किसी फैसले पर पहुंच जाएंगे? बहुत शुक्रिया जी। सबसे पहली बात तो ये कि जिस किस्म का इनका नॉन सीरियस इनका एटीट्यूड है मौजूदा हुकूमत का पंजाब में, उससे तो मुझे नहीं लगता कि ये किसी भी नतीजे पे पहुंचना चाहते हैं। ठीक है। इनका तो मकसद सिर्फ एक ही है कि सिस्टम को किसी तरह डिरेल किया जाए, सिस्टम को चलने ना दिया जाए। अब तो माशाल्लाह जो चौधरी साहबान है वो इमरान खान के पैरोकार हैं और उनकी जमात का हिस्सा हो चुके। तो इमरान खान की तो पॉलिटिक्स इंतशार के ऊपर खड़ी है, मैं ना मानू वाली। चौधरी शुजात साहब बचाने की कोशिश में लगे हुए, कह रहे हैं नहीं पार्टी मैं नहीं दूंगा। कौन सी पार्टी? खाफ लीग जो कह रहे हैं वो कह रहे हैं नहीं, परवेज इलाही की तो पार्टी कोई नहीं। चौधरी शुजात की मैं बात कर रहा हूँ, वो ये कह रहे हैं। परवेज इलाही साहब की तो खैर से अब पार्टी भी कोई नहीं रही, उनको उनकी रुकनियत मुअत्तल हो चुकी। हाँ, वो तो शुजात की जमात के एक रुकन थे। जी अब तो वो जो ये बयानिया अपना लेके चल रहे थे कि मेरे पास जनाब एक बहुत बड़ी जमात मौजूद है पंजाब के अंदर, उसका नतीजा ये निकला कि वो उसके एक रुकन निकले और उस पर भी वो सस्पेंड हुए में।
जिस तरह ये असेंबली के अंदर मेंबरान को, पार्लिमान के अंदर मेंबरान को मुअत्तल किए रहते थे, परवेज इलाही साहब आज खुद सस्पेंड होकर अपनी जमात से बैठे हुए हैं। बहरहाल मैं तो ये बात करूंगी कि इंतशार की सियासत करने वालों को हासिल कुछ नहीं होगा। और मैं तो अभी से ये कह रही हूँ कि हम तो यकीनी तौर पे बात करने पर, मुशावरत करने पर यकीन रखते हैं, क्योंकि हम एक सियासी जमात है। सही है। और सियासी जमात के दरवाजे कभी भी मुशावरत या फिर करने के लिए, मुशावरत करने के लिए कभी भी बंद नहीं होते। ठीक है। डायलॉग के ऊपर हमने हमेशा सियासत की है और बात की है, क्योंकि मुल्क को यही चीजें आगे लेके जा सकती हैं। और मुझे नहीं लगता कि ये किसी नतीजे पे पहुंच सकेंगे। अच्छा ना होता कि दोनों तरफ से जो दो बड़े लोग थे वही पहले किसी उस पर एग्री हो जाते, कोई मुस्तकिल किस्म के, कोई कंपोजिट किस्म के डायलॉग हमजा शहबाज में और चौधरी परवेज इलाही साहब में होते। देखिए, मैं तो बात कर रही हूँ कि नॉन सीरियस एटीट्यूड अपनाया हुआ है उनका। पहले भी अपने 5 साल के इस पंजाब असेंबली के रवैये के ऊपर देख लें अगर आप, तो उनका रवैया ऐसा ही था, मैं ना मानूं वाला। और अब तो इमरान खान उनका लीडर है, अब तो बिल्कुल ही वो इस मामले से बाहर हो गए। तो मैं नहीं समझती कि वो किसी किस्म की भी जो मुशावरत है वो उसके अंदर किसी नतीजे पे ये लोग पहुंच सकेंगे। देखिए ना, एक तरफ तो कहते हैं जब तक हमारी बात ना मानी जाए तब तक वो सारा सिस्टम चलने नहीं देंगे। उनकी ये जो बात है कि हम नहीं चलने देंगे, हम ये निजाम नहीं मानते। अभी देखिए सिंध के अंदर बल्दियाती इलेक्शंस होते हैं और वहाँ जो अवाम ने फैसला किया तो उसके ऊपर घेराव जलाओ की सियासत उन्होंने शुरू कर दी। यानी कि अगर ये जीत जाए तो फिर जो है वो इंसाफ के साथ इलेक्शंस हो रहे हैं। अगर कोई दूसरी जमात जीत जाए तो वो धांधली होती है। ये रवैया बड़ा गैर मुनासिब है, गैर जमहूरी है, गैर आईनी है और गैर कानूनी भी है। अब देखें, वो अगर जमहूरी रवैया अपनाना चाहें और कौमी असेंबली में वापस आना चाहें तो आप उन्हें डिस्क्वालीफाई, उनको कहते हैं डिनोटिफाई कर दें। यू टर्न मास्टर है जी। आप ही लोग कह रहे थे कि जो भी बात करनी आ जाए ऐवान में करते हैं। मेरी बात ऐवान में तो करनी बात आपने सवाल किया ना बात। जी। 2 असेंबलियां उन्होंने अपनी सिविल डिक्टेटरशिप के रवैये के साथ उन्होंने मुंतखब 2 असेंबलियों को उन्होंने तहलील कर दिया। ठीक है। क्या ये रवैया मुनासिब था? अब जब उनको नजर आ रहा था कि अब हमारे साथ भी ये सलूक होने वाला है तो उन्होंने उससे पहले एक यू टर्न दिया कि हम नेशनल असेंबली में वापस जा रहे हैं। पिछले 1.5 साल से आप असेंबली में वापस क्यों ना गए? आप तो रोजाना स्पीकर के पास पहुंचे होते थे कि हमारी जो इस्तीफे वो मंजूर कर ले। अब जब इस्तीफे, वो 35 लोग जो स्पीकर के पास गए थे, स्पीकर ने उनके इस्तीफे मंजूर कर लिए। अब जाइए इलेक्शन लड़े ना। बेचारे शेख रशीद तो नहीं गए थे, शेख रशीद तो इमरान खान साहब तो रोजाना ये बात करते थे कि मैं इनको रुलाऊंगा। आज इमरान खान साहब उस पोजीशन पर हैं कि वो खुद रो रहे हैं बैठे में। तमाम जमातें, जो सियासी जमातें भी हैं और जमहूरी जमातें भी हैं, वो आइन और कानून के मुताबिक अपना काम कर रही हैं। और नेशनल असेंबली इंशाअल्लाह ताला अपनी मुद्दत पूरी करेगी और एतमाद के वोट का इनको बहुत शौक है। आप जमा करा के देख लें, इंशाअल्लाह ताला शहबाज शरीफ साहब ही मुल्क के वजीर आजम रहेंगे। आप समझती हैं कि 2 सूबों में इलेक्शन होंगे, जनरल इलेक्शन, और बाकी जगहों पर नहीं होंगे? जनाब, ये अपनी जो नाम निहाद तैयारी है वो करके रखें, क्योंकि इलेक्शंस होने के बाद इन्होंने फिर यही रोना है, क्योंकि अवाम इनको पहले भी मुस्तरद कर चुके हैं, अभी मुस्तरद करेंगे कि दोनों असेंबलियों से इंशाअल्लाह ताला बाकी सियासी जमातें बहुत भारी अक्सरियत के साथ दोबारा इक़्तिदार में आएंगे। ये राहिला साहब, लेकिन ये क्या मतलब, ये तो गैप आ जाएगा 5-6 महीने का। अगर आप पूरी मुद्दत करते हैं कौमी असेंबली की और 2 सूबों में, और 2 सूबों में इलेक्शन हो जाते हैं, तो ये तो एक बड़ा गैप आ जाएगा। अब तो हर 5 साल के बाद 6 महीने पहले यहाँ हो रहे होंगे इंतखाबात और 6-7 महीने के बाद पूरे मुल्क में हो रहे होंगे। माशाल्लाह से ये सवाल अगर अब मेरे से बेहतर अगर आप उन तमाम मेंबरान के साथ करें जिन्होंने इमरान खान के इस गैर आईनी कदम में उनका साथ दिया, तो मेरा ख्याल है ये सवाल उनके साथ ज्यादा बेहतर होगा। हम तो आखिरी वक्त तक कोशिश करते रहे कि असेंबली अपनी मुद्दत पूरी करें, क्योंकि हम जमहूरियत पर यकीन रखने वाले लोग हैं। ये सिविल डिक्टेटर का इन्होंने साथ दिया इन तमाम मेंबरान ने, आज वो इसका जवाब दें कि क्या वो मुल्क में मजीद जो है वो इस तरह के गैर आईनी इक़दामात को तकलीफ देने के लिए इमरान खान का साथ देते रहेंगे। राहिला साहिबा, मियां नवाज शरीफ साहब ने 2/3 मेजोरिटी वाली असेंबली डिसॉल्व की थी, आपको याद होगा मेरे ख्याल से शायद।
जी मुझे बिल्कुल याद है। अगर बेहतर गहराई ये खत्म तो होगा नहीं कि है। आप उनके हालात और वाकयात जो हैं उसको भी यहाँ पर रिपीट कर देंगे तो मेरा ख्याल है ये जो इब्हाम आपके दिल के अंदर मौजूद है ये भी दूर हो जाएगा। बेनजीर साहिबा तो बहुत थोड़ी सी ऑपोजिशन के साथ थी और वो अदालत ने भी बहाल कर दिया था, रिस्टोर कर दिया था अदालत ने मियां साहब को भी, वो भी वहां से भी फैसला आ गया था अदालत से, आपको याद होगा। जी जी मैं यही तो कह रही हूँ, अगर आप उनके हालात देखेंगे उस वक्त मुल्क के तो आपको वो इब्हाम भी दूर होता हुआ नजर आ जाएगा। आज हम सियासी जमातों ने उन सब बातों से सीखा, ठीक है, और हम मुल्क को आगे लेके जाना चाहते हैं। सही है। लेकिन क्योंकि ये एक बालक किस्म की नाबालग किस्म की जमात है जिनका लीडर उससे भी ज्यादा नाबालिग है, सो ऐसे सियासी फैसले जो हैं वो मुल्क को बहुत ही खतरात के साथ को लाहक किए हुए हैं, चाहे वो इकोनॉमी के हो, अवाम की बदहाली के हो, सैलाब के हो, मुल्क के अंदर जो सूरत हाल बनी खड़ी है उसका जिम्मेदार तो इमरान खान है। आखिरी सवाल मरियम साहिबा, आप कहीं से भी बात देखें, अगर आटा नहीं मिल रहा तो उसका जिम्मेदार कौन है? दोनों सूबों में हुकूमत किसकी थी? आज आटा क्यों लोगों को मिलना दस्तयाब होना शुरू किया? स्मगलिंग रोक दी गई। आपने पंजाब से खैबर पख्तूनख्वा और खैबर पख्तूनख्वा से अफगानिस्तान में आटा स्मगल कर दिया सिर्फ इसलिए कि आप इस हुकूमत को नीचा दिखाना चाहते थे। इनको इतना ख्याल नहीं आया कि अवाम का क्या सूरत हाल बनेगी। इन्होंने अपने तमाम लोगों को कहा कि आप बैंकों से पैसे निकाल ले और आप ताकि पाकिस्तान डिफॉल्ट की तरफ चला जाए। इतने अफसोसनाक रवैये के बाद भी अगर टीवी हमारे ऊपर सवाल करेगा तो ये क्वेश्चनेबल बात है भाई। सवाल करें इन लोगों से। हम तो मुस्तकिल कर रहे हैं, हम तो मुस्तकिल कर करके थक गए। एक बड़ी खूबसूरत सी मैंने आज एक तस्वीर देखी कि इमरान खान अपनी मुआशी टीम के साथ बैठे पाकिस्तान के मुआशी हालात को डिस्कस करें। मुझे निहायत हंसी आई उस तस्वीर को देखने के बाद कि आप यही 2018 में दिखाकर अवाम को बेवकूफ बनाकर आप आए और आपने पौने 4 साल में पाकिस्तान को डिफॉल्ट की सूरत हाल खड़ी कर दी। आज आपके पास इकोनॉमी के कौन से ऐसे गुरके पैदा हो गए जिनके साथ बैठ के आप पाकिस्तान की मुआशी सूरत हाल के ऊपर बात कर रहे हैं? अफसोसनाक रवैया है। ये जरूर सवाल करें इन लोगों से। हम तो कर करके थक गए। इस हालात को पहुंचाने के लिए तक आपका जो किरदार है वो तारीख स्याह लफ्जों में याद रखेगी। आप ये पूछना चाह रहे हैं कि ये इलेक्शन कैंपेन कब से शुरू होगी? क्या मरियम साहिबा वही उसी तारीख को आ जाएंगी जो अब दी गई है? जी इंशाअल्लाह ताला जैसे ही निगरान वजीर आला का फैसला होता है इलेक्शन कमीशन जो है वो अनाउंस कर देगा और डे फर्स्ट से हमारी PMLN की कैंपेन शुरू हो जाएगी और बड़े जोरदार कैंपेन के साथ मरियम नवाज इसका जो है वो करेंगी आगाज। हमजा शहबाज शरीफ भी इंशाल्लाह ताला पाकिस्तान नताइज 17 जुलाई से मुख्तलिफ होंगे। जो 17 जुलाई को ज़िमनी इंतखाब में नताइज, तो उससे मुख्तलिफ नताइज आप देख रही हैं उस वक्त हुकूमत? देखिए हमारे साथ अवाम है और इनके साथ कुछ ऐसे लोग मौजूद थे जो उस वक्त भी उनका साथ दे रहे थे और अभी भी हुकूमत गिराने में, पंजाब की असेंबली गिराने में उन लोगों ने इनका साथ दिया। लेकिन इंशाअल्लाह ताला हम हर वार को जो है वो नाकाम करेंगे और जमहूरियत को जो है वो तकवीयत पहुंचाएंगे। थैंक यू वेरी मच। राहिला कादिम हुसैन साहिबा असां सां मौजूद हुई। पाकिस्तान मुस्लिम लीग नून जी अॻवान वाज़े हुन चयो आहे त इलेक्शन सां असां नथा घबरायूं, इलेक्शन जॾहिं बि थींदा असां फौरी तौर पर पार्टिसिपेट कंदासीं। क़ौमी असम्बली पंहिंजो वक़्तु पूरो कंदी ऐं क़ौमी असम्बली में को इलेक्शन हाणे न थींदो। पंजाब ऐं KP जी लाइ असां तयारु आहियूं। जीअं ई निगरान सेटअप ईंदो असांजी कैंपेन शुरू थी वेंदी, मरियम नवाज़ वतन वापसि पहुची वेंदी। टोटल ओवरऑल सूरत हाल असां तव्हांखे पंजाब ऐं क़ौमी असम्बली जे हवाले सां तव्हांखे आगाह कयो। असांजे नुमाइंदनि, लीगल एक्सपर्ट, पाकिस्तान मुस्लिम लीग नून, पाकिस्तान तहरीक इंसाफ जो मौक़िफ़ तव्हां ॿुधो। फ़ैसिलो करे सघूं था। मुश्किल आहे त विफ़ाक़ी हुकूमत जे लाइ इंतिहाई ॾुखियो वक़्तु आहे ऐं मुश्किल में आहे विफ़ाक़ी हुकूमत। पंजाब में इलेक्शन थींदा, KP में इलेक्शन थींदा, उन खां पोइ विफ़ाक़ में थींदा ऐं उते जेका ज़ाहिरी ॻाल्हि आहे हुकूमत कामयाबु थींदी या जेका पार्टी कामयाबु थींदी डेफिनेटली क़ौमी असम्बली जी राह उन पार्टी जे लाइ हमवार थी वेंदी। इते असांजो प्रोग्राम पुॼाणी ते पहुतो। पंहिंजी फीडबैक पॉइंट ऑफ ऑर्डर जे हवाले सां ज़रूरु ॾिजो। पंहिंजा मसला असांखे ॿुधायो, अहिड़ा प्रॉब्लम असांखे ॿुधायो जेका असां उथारे सघूं पंहिंजे प्रोग्राम में, पॉइंट ऑफ ऑर्डर में। अॼु जो प्रोग्राम हिते पुॼाणी ते पहुतो। ख़ुदा हाफ़िज़।